जिस्म जो हर हिस्सो ध्यान ऐं सफ़ाई घुरंदो आहे। रोज़ जे बुनियादनि ते जिस्म जी सफ़ाई करणु इंतिहाई ज़रूरी आहे, पर कन जी सफ़ाईअ लाइ अलॻि बंदोबस्त करणु घुर्जे, छो त उन में मेण जियां ॼमियल मादो कन जे सूर समेत मुख़्तलिफ़ ख़तरनि जो सबबु बणिजी सघे थो। केतिरनि ई माण्हुनि खे कन कपह जे टुकरनि सां साफ़ करण जी आदत हूंदी आहे, पर इहो अमल इंतिहाई ख़तरनाक आहे, छो त जेकॾहिं कपह जूं तंदूं या ज़रा कन में रहिजी विया त पर्दो फाटण जो सबबु बि बणिजी सघनि था। अॼु असां अव्हांखे कुझु अहिड़ा घरेलू तरीक़ा ॿुधाईंदासीं जन ज़रिए सवलाईअ सां ऐं बिना कंहिं ख़ौफ़ जे कन साफ़ करे सघजनि था। कन हल्को गरम पाणी विझण सां बि साफ़ करे सघजनि था। गरम पाणी कननि खे ईअं साफ़ कंदो आहे जीअं कंहिं रगुनि या नालियुनि मां गंदगीअ खे कढियो वञे थो। गरम पाणी कन मां पहिरियों मेरठ गॾु कंदो ऐं पोइ उन खे सवलाईअ सां ॿाहिरि कढंदो आहे। जेकॾहिं कन में घणी गंदगी महसूस थियण लॻे त राति जो सुम्हण खां अॻु 3 खां 4 फुड़ा सरियं जे तेल खे हल्को गरम करे विझी छॾिजनि। 4 खां 5 ॾींहं इहो अमल लगातार कजे त इहो कन मां सॼो जो सॼो गंद कढी साफ़ करे छॾींदो। अधु कोप हल्के गरम पाणीअ में अधु चमचो लूण जो विझो ऐं जॾहिं इहो सही नमूने मिली वञे त उन में कपह जा नंढा टुकड़ा विझी ॿोड़ो ठाहे वठो। पोइ उहो ॿोड़ो कन में विझो जेसिताईं कपह सुकी न वञे। उन्हनि खे कन में पयल ई रहण ॾियो। थोरी देरि खां पोइ कन खे ऊंधो कयो त जीअं उहो पाणी निकिरी वञे। इहो अमल ॾींहं में 1 खां 3 भेरा करण सां कन सही नमूने साफ़ थी वेंदा आहिनि। इन सां गॾु कननि जी सफ़ाईअ लाइ ज़ैतून जो तेल बि इंतिहाई फ़ाइदेमंद हूंदो आहे। 2-3 फुड़ा ज़ैतून जे तेल जा कननि में विझण सां बि कन साफ़ थी वेंदा आहिनि। कननि जी मेरठ ऐं ॼमियल मवाद जी नेकाली लाइ इहो आज़मायल नुस्ख़ो आहे। सालनि खां वठी ॿुढड़ियूं औरतूं ज़ैतून जे तेल खे हल्को गरम करे उन जा थोरा फुड़ा ॿारनि जे कननि में विझंदियूं वेंदियूं आहिनि त जीअं उन्हनि जा कन साफ़ रहनि। इहो हिकु आज़मायल ऐं बहितरीन अमल आहे जंहिंसां कन जी मेरठ साफ़ करे सघिजे थी।